सर मसलो इहो आहे बिल्कुलु जवाबु ॾींदासीं त हाणे मां इहो चवंदुसि त हे कोई आबर जी हुकूमत न आहे, जमहूरी हुकूमत आहे। हिन में हर माण्हू खे ख़ासि तौर MPS खे ॻाल्हाइण जो हक़ आहे। ऐं जॾहिं असां 3 सालनि खां वठी जेके आहिनि असां इन इंतज़ार में आहियूं त असांजे सिंध ते तव्हां तवजो ॾियो, तव्हां सिंध ते जेको आहे सिंध खे तव्हां डिग्नेट कयो आहे, सिंध में एहसास कमतरी पैदा थी वई आहे त PTI जेकी आहे उनजी तवजो सिर्फ़ु ॿिनि सूबनि ते आहे, सिंध ते कोन्हे। ऐं ख़ान साहब वरी इहा बि ॻाल्हि कई त सिंध हमारा नहीं है। त जॾहिं तव्हां इहे ॻाल्हियूं कयो था, जॾहिं तव्हांखे सिंध में तव्हांखे अंदरूनी सिंध में 15 लख वोट मिलिया ऐं उन खां अलावा 2 सीटां कढियूंसीं, हिकु MLA जी सीट कढी, ऐं तव्हां अॼु हालत इहा लॻी पई आहे त तव्हां असां ॿिनि MPS खे जा क़यादत खे या फेडरल वारनि खे इहा ख़बर न आहे त जेको आहे त इहे हिन जा नाला छा आहिनि। ऐं बाक़ी तव्हां ॿुधायो, असां जॾहिं पंहिंजे माण्हुनि सां वाइदा इक़रार करे आया आहियूं त बाबा असां तव्हांजा कम कंदासीं, असां तव्हांजा मसइला तव्हांजा हल कंदासीं, त ज़ाहिर आहे पोइ असांखे एतिरो हक़ कोन्हे जो असां जेको आहे त ॻाल्हायूं। मां 3 सालनि खां वठी प्राइम मिनिस्टर जे साम्हूं, गवर्नर जे साम्हूं, फेडरल जे साम्हूं तव्हांजा 4 डिपार्टमेंट आहिनि फेडरल जा, उहे कम कोन था कनि। आख़िर असांजा तव्हां मसइला जो हल न कंदव त सुभाणे असां पंहिंजे आवाम जे अॻियां जवाबु आहियूं। असां पंहिंजे आवाम जे अॻियां वञी छा चवंदासीं? जेको आहे असांजे हथ में कुझु कोन हुयो। उहो त चवंदा फेडरल गवर्नमेंट तव्हांजी हुई, तव्हां छा कया? जॾहिं तव्हां ॿिनि सूबनि में हेॾा सारा वॾा वॾा जेके प्रोजेक्ट्स ॾियो था, सिंध कहिड़ो कसूर कयो आहे? त हार कट थींदी आहे, इन कहिड़ी ॻाल्हि आहे? त बाबा तव्हांखे अगरि मिसाल तौर सिंध में अगरि घटि वोट मिलिया आहिनि त तव्हां एतिरो कमु कयो जो तव्हां वोट वधीक कयो। हाणे मसइलो इहो आहे त फेडरल मिनिस्टर या जेकी बि टीम आहे हिननि जी या इहे जेके आहिनि प्राइम मिनिस्टर ताईं ॻाल्हि कोन था पहुचाइनि। हो चवनि था बसि सिंध ठीकु लॻो पियो आहे, सिंध जा मसइला हल करे छॾिया आहिनि। अच्छा, पोइ असलम अबरो साहब, हे को वज़ीर आज़म चवंदो आहे त गवर्नर जेको वेठो आहे उहो मुंहिंजो नुमाइंदो आहे ऐं गवर्नर सिंध जा मामला ॾिसे थो पियो, त छा गवर्नर बि सिंध जे मामलनि ते वज़ीर आज़म खे ब्रीफ सही नथो करे या वरी उहो नज़रअंदाज़ पियो करे ॻाल्हियुनि खे? सर मां ॻाल्हि अॼु मुंहिंजे ख़्याल में 1 हफ़्तो अॻु में हिकिड़ी मीटिंग थी, असां ऑल MPS जी मीटिंग थी हुई, जंहिंमें 2 फेडरल मिनिस्टर बि वेठा हुया। उन में पाण जेको आहे त गवर्नर थो चवे त मांजी कोन थी हले, ऐं जेको आहे त मांजी जेको आहे IG कोन थो ॿुधे, मुंहिंजो चीफ सेक्रेटरी कोन थो ॿुधे, ऐं मुंहिंजी दिलि थी चवे त मां तव्हांजे कुर्सियुनि जे पोइ अची विया। हाणे मूंखे जॾहिं तव्हां ॿुधायो त गवर्नर जी बि नथी हले, हिते कोई अहिड़ो लीडर बि कोन्हे जंहिंखे असां तव्हां कयूं त असांजा मसइला जेके हे आहिनि इहे। अच्छा अबरो साहब, इहे त ॻाल्हियूं अव्हां कयो था पिया, यकीनन अव्हां एहतिजाज बि कयो था पिया, पर अव्हां सां गॾु करीम बख्श गबोल बि हुयो ऐं शहरयार शर साहब बि हुयो इन बग़ावत में। अव्हां पार्टी सां कई पार्टी अव्हां जो उसूली फ़ैसिलो बि आहे। हाणे इहो ॿुधायो त अव्हां ऐं शहरयार शर त असांखे काल नज़र आया, करीम बख्श गबोल सां छा थियो? मसइलो इहो आहे त सुबुह जो मां पंहिंजी गाॾी ते पंहिंजो ब्लैक कलर वीगो गाॾी हुई, असां टई ॼणा गॾु पिया अचूं, असां असेंबली में बि गॾु आयासीं। अच्छा हा, असां कंहिं बि मिनिस्टर सां आयासीं न कंहिं MP सां गॾु आयासीं। असांजो हिकिड़ो ड्राइवर ऐं 3 पुलिस मार्क ड्राइविंग मां पाण मोकिलिया। अगरि तव्हां वीडियो ॾिसंदो असेंबली में, उनमें तव्हांखे नज़र ईंदो त मां ड्राइविंग मोकिलिया। शेजा शर पोइतो वेठो हुयो, अॻियो वेठो हुयो, पोइ जेको आहे गबोल साहब वेठो हुयो। ठीकु आहे जी। असां पहुतासीं त असां उन खां बाद में मां रोस्टम ते हली वियुमि सिग्नेचर करणु, त सिग्नेचर करे जीअं मां मोटियमि त हे जेके PTI जा MPS हुया उहे उनखे कोड़े विया ऐं मां वठी उनखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कयो। त पीपल्स पार्टी जा जेके कैंडिडेट्स उहे बि चिमड़ी पिया जी। त पोइ इहा पोइ घटि थी वई। अच्छा, इन्हनि में हिकु माण्हू जेको आहे जीअं मिसाल तौर खुरम आहे, बिलाल आहे, उहे मुंहिंजे तरफ़ जो आया त मां उन्हनि खे धड़को ॾिनमि त उहे हुते जो हुते बीठी विया। अच्छा ठीकु आहे। अच्छा, मतिलबु अव्हां चओ पिया त उन्हनि साॻी कोशिशि अव्हां सां बि करणु चाहे पिए त अव्हांखे बि गॾु वठी वञनि? हा, मतिलबु छा आहे त मतिलबु इहे अॻिते जो वधिया न, त मां धड़को ॾिनो मां छो त भाॼी पंहिंजी तबियत आहे। मां इहे त न आया जो मूंखे जीअं करीब बस खे वठी आया मूंखे वठी वञी सघनि पिया, उन्हनि में एॾी हिमत बि न आहे। जी जी। बहरहाल गबोल खे ग़रीब खे अची वठी कयो, मुक़ाम खे मुक़ाम बि हयो उन्हनि PTI वारनि जी। त पोइ उन खां बाद में मां इहो ॾिठो त ज़ोर सां जेको आहे
इहा प्लानिंग ही पीटीआई वारनि जी हिकिड़ी प्लानिंग हुई। अच्छा, सम्झो पिया त इहा प्लानिंग हुई, पोइ कंहिं इहा प्लानिंग कई हूंदी, किथे इहा थी हूंदी? इहा सिर्फ़ु मेंबरनि ताईं हूंदी या कंहिं ॿिए लीडरशिप जी तरफ़ां बि इन तरह जी इन्हनि खे डायरेक्शन ॾिनी वई हूंदी त तव्हांखे इहो करिणो आहे? मां सम्झां थो दादी, इहे त सिर्फ़ु मेंबर जी त न हूंदी आहे। सुबुह जो 9 बजे को इहे हिते बीठा हुया। अच्छा, सवेरे पहुची आहे त ज़ाहिर आहे त बग़ैर प्लानिंग जे त कोई शइ थींदी बि कोन्हे। ऐं वरी ॿाहिरि गाॾी बीहाए कार खे बीहारियो, वरी उनखे जेको आहे ज़ोर सां भॼंदे ॾिठो त उहो बि भॼंदो पियो वञे ऐं बिलाल बि भॼंदो पियो वञे, उनखे गाॾी में विधो खड़ी आहे। त चओ पिया त इहा भला मरकज़ी क़यादत इन तरह जी इन्हनि खे डायरेक्शन ॾिनी हूंदी, तव्हांखे इहो करिणो आहे? न, मां मरकज़ खे त नथो वठी सघां, पर मुंहिंजो त सही सघां थो। अच्छा, अच्छा, असलम अबड़ो साहब, छा था सम्झो त हाणे जो पार्टी जे अंदरि मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? शोकाज़ अव्हांखे मिली चुको आहे, पार्टी में रहंदव या वटि के ॿिया ऑप्शन बि आहिनि? सर ॾिसो त मां अञा वरी जेको आहे शोकाज़ नोटिस जेको मूंखे मतिलबु मीडिया ते मां ॾिठो आहे। जॾहिं शोकाज़ मूंखे मिलंदो त मां उनखे ॾिसंदुसि, मां ज़ाहिर उन जो जवाबु उन्हनि खे ॾींदुसि त जमहूरी माण्हू आहियां, पुराणो सियासी माण्हू आहियां, कोई आम माण्हू मां न आहियां। ऐं मां जेको अॻे इलेक्शन विढ़ंदो आयो आहियां, मां 13 जी इलेक्शन बि खटे आयो आहियां। त जेको आहे त इहो त मुंहिंजो हक़ बणिजे थो। जॾहिं 3 साल खां वठी जेको मां रड़ियूं थो कयां त बाबा तव्हां सिंध जे लाइ, तव्हां असांजे एरियाज़ जे लाइ तव्हां कुझु कयो, तव्हां सिंध खे डिक्लेयर था कयो, असांजी सिंध जी आवाम में पीटीआई जे लाइ एहसास गमतरी वधी वई आहे, महांगाई वधी वई आहे, त माण्हू परेशान आहिनि। त इहो त मां पीटीआई जे फ़ाइदे जी ॻाल्हि थो कयां, त पीटीआई जे मां नुक़सान जी ॻाल्हि त कोन थो कयां। इहे ॻाल्हि जे फ़ाइदे में हिननि खे सोचणु घुरिजे त आख़िर हिकिड़ो MP आहे, पुराणो माण्हू आहे, उहो जो ॻाल्हाए थो, रड़ियूं थो करे। अच्छा, उहे छा जेके रड़ियूं था कयूं, इहे ख़ासि कोन था पुॼाइनि। मतिलबु इहे ॻाल्हियूं मथे कोन था पुॼाइनि, मथे चवनि था त असलम साहब कैटेगोरिकली ॿुधायो, तव्हां हाणे पीटीआई जो हिसो रहंदव या का ॿी का सियासी पार्टी जॉइन कंदो? सर हाणे ॾिसूं था, नोटिस जो मां जवाबु ॾियां थो। अगरि हिननि जी ॻाल्हि ज़हन में सम्झ में अची वई त ठीकु आहे, त पीटीआई रहंदासीं। बाक़ी हाणे सम्झ में नथी अचे त पोइ वरी उन खां बाद कुझु सोचे वठंदासीं। सही। अच्छा असलम साहब, हाणे तव्हां खां अॻु में असांखे लियाकत जतोई बि नाराज़ थींदे नज़र आयो ऐं पूरी हिकिड़ी जेका सूबाई क़यादत आहे उनजो हिकिड़ो वॾो हिसो नाराज़ आहे। भला हिन नाराज़ ग्रुप सां अव्हांजी का कम्युनिकेशन आहे, को ॻाल्हि ॿोल आहे अव्हांजी? सर मांजी कंहिं सां बि ॻाल्हि ॿोल कोन्हे। अलबत्ता मां एतिरो इहो ज़रूरु चवंदुसि त असांजे जेके हिंदू सिंध में लियाकत जतोई 5 लखा वोट कई, मुबीन जतोई बीठो, साईं ताहिर शाह बीठो, अहिड़ा ॿिया बि तुंहिंजा दोस्त बीठा। इहे सीटूं उन्हनि खे ॾियणु खपनि न। जॾहिं त किलेपर जा माण्हू तव्हां वटि हुया त तव्हां सेनेट जूं सीटां उन्हनि खे ॾियो। तव्हां जेको आहे सो फिरदौस नक़वी खे कढी छॾियो, तव्हांखे सॼी ज़िंदगी ॾिनी, तव्हांखे कराची जे सीटनि ते जेको आहे तव्हांखे कामयाबी 28 सीटनि ते कराई, तव्हां उनखे कढी छॾियो। त माना जो मक़सदु इहो आहे, तव्हां गैर सियासी माण्हू आहियो, गैर सियासी फ़ैसिला था कयो, मशवरो कोन था कयो। अच्छा अबड़ो साहब, अव्हां पार्टी लीडरशिप ते त ॻाल्हायो था पिया, सैफुल्ला अबड़ो खे टिकट ॾिनी वई, उनखे अव्हां बि ईअं ई था सम्झो जीअं लियाकत जतोई पियो सम्झे त पैसनि ते उहो टिकट ख़रीद करे आयो आहे? न ख़ैर हाणे इहो मां नथो थी सघां, मां कसम ते वरितो या न वरितो। बहरहाल सॼो हिकिड़ी शइ ताईं माण्हू पाण कोन थो ॾिसे त केॾे महिल इल्ज़ाम नथो हणी सघे। त बहरहाल हिन शइ जी मूंखे ख़बर कोन्हे। मां इहो ज़रूरु चवंदुसि, पोइ अव्हां भला सैफुल्ला अबड़े खे वोट छो न ॾिनो? सर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, मां जेॾी महिल मां इन शइ ते मां हिकिड़ो तव्हांखे सियासी माण्हू आहियो, मां चाहींदुसि त पार्टी में जेके किलेपर वेठा आहिनि तव्हां उन्हनि खे ॾियो न। हिकिड़ो ॾिसो त इहो कंदा सैफुल्ला अबड़ो आहे, मां अपने जे करे चवां अपने खे न ॾियो। मां चवंदो वाटा खे तव्हां छो न ॾी आहे? तव्हां हिते तव्हां लियाकत जतोई खे ॾियो आहे, तव्हां भुट्टे खे ॾियो आहे। अगरि तव्हांखे पंहिंजी पार्टी खे मज़बूत करिणो आहे, हाणे तव्हां अहिड़नि माण्हुनि खे तव्हां डिक्लेयर कंदा था रहियो, उन्हनि खे पासो कंदा अॻिते हली काॾो माण्हू वारींदा। ऐं हाराइण कैंडिडेट खे अॼु ताईं तव्हां चाहे कोन था, गौरव कोन था घुरायो। आख़िर इहा पार्टी हलंदी कीअं? अव्हां त पार्टी जी ॻाल्हि पिया कयो, हाणे त असांखे हुकूमत बि हलंदे नज़र नथी अचे। अच्छा असलम अबड़ो साहब, इहो ॿुधाइजो त भला काल जेका इस्लामाबाद में शिकस्त थी हाफ़िज़ शेख खे, अव्हां कीअं था ॾिसो? कहिड़ा सबब हूंदा जो पार्टी जी मेंबरनि जेका आहे उहा बग़ावत कई आहे? को 2-3 मेंबर न आहिनि, 16 खां 17 मेंबर। त इहा ई ॻाल्हि थी त जेका मां पार्टी ॻाल्हि थो कयां न, हुते बि इहा त MLA जहिड़ा हूंदा जंहिं सां कोई मुलाक़ात न कंदा हूंदा, उनखे डिक्लेयर कंदा हूंदा, ऐं जेके मुतमिद बोर्ड हूंदा
बाक़ी हाणे मां नथो सम्झां पैसा कयो न हाणे मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि कयां अगरि मां पैसा वठां हा त पोइ मां तिनखे लिखी मोट वई वञा न ज़रूरत कहिड़ी मूंखे उते चढ़ंदी पिठिया ते चढ़ंदी उहे शयूं मूंखे छो कयां मां ठीकु आहे अच्छा जी नाराज़गी तमामु वधीक आहे ऐं जेके कुझु उन्हनि वटि अहिड़ो ग्रुप्स आहे जेको जेके पंहिंजा कम रिसर्च कनि था ऐं ख़ासि खे जेको आहे जेके इहे शयूं कोन्ह अच्छा असलम अबड़ो साहब ईंदड़ इलेक्शन अवां कहिड़ी पार्टी जे प्लेटफॉर्म ते लड़ंदो PTI या पीपल्स पार्टी सर हाणे इहो जॾहिं वक़्तु आहे त पोइ ॾिसी वठंदासीं अगरि पीपल्स पार्टी ऑफर करे तव्हांखे क़ाबिल क़बूल हूंदो न ज़रूरु पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे ज़ाहिर आहे मां पार्टी में 40 साल रहियो आहे मुंहिंजो हुन सां वास्तेदारी रही आहे हिन जो इहो हाल रहियो त वक़्तली मां कहिड़ी ज़रूरत आहे PTI जे टिकट में इलेक्शन अच्छा असां वटि इहे ख़बरूं आहिनि तव्हांजा मामला सभु सेटल थी विया आहिनि हाणे सिर्फ़ु अव्हांजे अनाउंसमेंट करण जी देरि आहे न अहिड़ी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी में न पिया वञो अव्हां सर जाते पीपल्स पार्टी वारनि मथां कोई राब्तो मां पंहिंजे करे कयो त हिनखे ख़बर पवे पीपल्स पार्टी वारा राब्तो कयो त पोइ अव्हां इन बाबरे में ज़रूरु सोचींदो पोइ इंशाल्लाह 23 जी इलेक्शन में वॾी महिरबानी असलम अबड़ो साहब असांजे वक़्तु